अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आऊं आहियां इशायो ऐं मां आहियां ग़ज़ाल आबरू। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। आर्मी पब्लिक स्कूल पिशावर साने के 8 साल मुकम्मल, क़ौम ग़म विसारे न सघी, शहीदनि जा वालिदैन भी अञा ताईं सोगवार, हेल ताईं शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ न मिलियो। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, APS साने जो ॾुख वरियनि खां पोइ बि विसारे नथो सघिजे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो APS साने ते पैगाम, चवे थो पाकिस्तानी क़ौम पंहिंजे शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे न विसारींदी। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त 16 डिसंबर जो ॾींहुं आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शहीदनि जी यादि हमेशह ॾियारींदो रहंदो आहे। 8 साल मुकम्मल थियण बावजूदि अॼु बि असां APS सानेह खे विसारे न सघिया आहियूं। APS सानेह जे शहीदनि सॼी क़ौम खे दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद कयो। हिन ॾींहं खे यादि करे केर बि ॻोढ़ा रोके नथो सघे। असां दहशतगर्दी खे शिकस्त ॾियण लाइ डिघो सफ़र तइ कयो आहे। 16 डिसंबर असांखे दर्दनाक साने जी यादि ॾियारे थो। क़ौम अॼु बि आर्मी पब्लिक स्कूल साने जे ॾुख ऐं अज़ियत खे महसूस करे थी। पाकिस्तानियुनि दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पीपुल्स पार्टी दहशतगर्दीअ ख़िलाफ़ हमेशह वाज़िह मौक़िफ़ रखियो आहे। 16 डिसंबर ते असांजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे दहशतगर्दीअ जो निशानो बणाए ज़ुल्म जी इंतिहा कई वई। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो बयानु। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सियासी सूरत हाल ते अहम इजलास तलब करे वरितो। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते वीचारियो वेंदो। असेंबली टोड़ण खां अॻु अहम फ़ैसिलनि वारो मामिलो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही पंजाब काबीना जो इजलास अॼु तलब करे वरितो। मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। पंजाब जो वॾो वज़ीर परवेज़ इलाही चवे थो पंजाब असेंबली बाबति इमरान ख़ान जो फ़ैसिलो हतमी हूंदो। मईशत संभालण जी दावा कंदड़ अवाम खे मुंहुं ॾियण खां लवाए रहिया आहिनि। चेयरमैन सादिक संजराणी जी सदारत हेठ सेनेट जो इजलास। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार पारां परॾेही सीड़पकारनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल 2022 सेनेट में पेश। सेनेट परॾेही सीड़पकारनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल मंज़ूर करे वरितो। सेनेट जे इजलास में आज़म सवाती जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ PTI जो गोड़ एहतजाज। अपोज़िशन मेंबरनि सेनेट चेयरमैन जे डाइस जो घेराव करे वरितो। सेनेट चेयरमैन अणॼाणायल मुदे ताईं सेनेट जो इजलास मुलतवी करे छॾियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी रूस खां सस्तो तेल ख़रीद करण जी तरदीद करे छॾी। उसामा बिन लादेन मरी चुको आहे। गुजरात जो कसाई भारत जो वज़ीर आज़म बणियो आहे। लाहौर जे जौहर टाउन धमाके में भारत जी मुदाख़लत जा चिटा सबूत आहिनि। बलोचिस्तान में परॾेही अंसर सरगर्म आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमरीकी TV खे इंटरव्यू। मदेजी में कल्होड़ा जुणेजा तकरार तां मारिजी वियलनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। 3 औरतुनि मसमात हसीना बशीरा ऐं मसमात बख्तावर जुणेजो जा लाश शिकारपुर अस्पताल पहुचाया विया। 3 औरतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। शिकारपुर पुलिस झेड़े खे रोकण लाइ का बि पुलिस पिकेट क़ाइमु न कई। इलाइक़े में ॾहकाओ। कल्होड़ा जुणेजा तकरार तां हेल ताईं 15 ॼणा क़तल थी चुका। वाक़े जो केस दाख़िल न थियो। M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल वारो मामलो। एंटी करप्शन पारां गिरफ़्तार थियल 6 अमलदारनि खे जिस्मानी रिमांड लाइ सखर जी अदालत में पेश कयो वियो। अमलदारनि खे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में रिमांड लाइ पेश कयो वियो।
सोबतपुर वेझो हथियारबंदनि जी पुराणे तकरार ता फायरिंग, हिकु ॼणो क़तल, ॻोठ दौलत घाड़ी वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में इमदाद अली खोसो मारिजी वियो। पुलिस मक़तूल जो लाश सिविल अस्पताल पहुचायो, पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मटियारी में केले जे फसल मां नारी जो लाश हथ अचण वारो मामलो, जवाबदार गिरफ़्तार। 7 डिसंबर ते ॻोठ नूर ख़ान विघियो वटां ग़ज़ाला सोलंगी जो लाश मिलियो हो। पी जी फरियाद ते ग़ुलाम अली मंगवाणो ते केस दाख़िल कयो वियो हो। पुलिस केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़। डहरकी वेझो ॻोठ मीर मोहम्मद टांवरी में ॿिनि धुरियुनि में झेड़ो, फायरिंग में नौजवान मारिजी वियो। महर ऐं टांवरी बिरादरी में झेड़े दौरान खादिम टांवरी मारिजी वियो। मक़तूल खादिम टांवरी जो लाश पोस्टमार्टम लाइ डहरकी अस्पताल मुंतक़िल। ठारूशाह में वार्ड नंबर 5 जे राजपूत मुहल्ले मां 8 वरियनि जो ज़ेन राजपूत लापता। वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां दुश्मनी नाहे। शक आहे त नींगर खे अगवा कयो वियो आहे।